जेके माण्हू सिंध जा हुक्मरान आहिनि उन्हनि सां जेके इलेक्शन कई आहे हुननि जी जेकी माण्हुनि में रिस्पेक्ट आहे उहा त उन्हनि खे प्रूव करे छॾियो खे जाड़ींदे घणा माण्हू हुया ऐं कंहिं बि ख़ानदान जा वॾा जेके आहिनि दुआ हूंदा आहिनि ऐं हुननि जी ख़िदमत या हुनजी फैमिली जी या जेके नौजवान आहिनि उन्हनि वरी त तव्हां उन्हनि जा गवाह पाण आहियो पूरी सिंध गवाह आहे जेके उन्हनि जा रिज़ल्ट्स आया असां दुआ था कयूं त वॾनि खां पोइ बि अलाह साईं उन्हनि खे उहा इज़त में रखंदो इंशाअल्लाह। सर अख्तर मैंगल जो हुकूमत छॾे विया उन्हनि चवण छा था कयो? अख्तर मैंगल जेके ज़ाती संदा जेके बसि आहिनि मां उन ते नथो ॻाल्हाइणु चाहियां एतिरो इहो शहरियार ख़ान जो फील्ड आहे वरी जेको आहे उन खां कंहिं मौक़े सां पुछिजो अख्तर मैंगल साहिबु असां उन जेके अहिड़ा संदा ज़ाती बसि अलाए जेके बसि हल न थिया आहिनि कया आहिनि उनखे पूरो कोन सर पेट्रोल बि महांगो थी आहे चवनि पिया तकड़ में एतिरो पेट्रोल सर 25 पेट्रोल त हाणे हिकिड़ो आहे उन में बि बाबा मुल्क जा हालात बि अहिड़ा आहिनि जेको जीअं पाण चाहियूं था उहे सभु शयूं ईअं मुमकिन न आहिनि त ईअं थी सघनि जेके माण्हू हलाइनि था उन्हनि खे प्रॉब्लम जी ख़बर हूंदी असां त चाहियूं था जेतिरो थी सघे आम लोकल माण्हू खे वधि में वधि फ़ाइदो मिले। वरी सर सिंध हुकूमत 15 ॾींहं लॉकडाउन वधाए थी इन लाइ छा चवनि था? लॉकडाउन इहे हिकिड़ियूं मजबूरियूं आहिनि बीमारियूं ॾिसूं था त जेको आहे सो वरी राशन वारियूं चोरियूं ॾिसूं था त हाणे मिसाल असां जेकी बि ॻाल्हि कंदासीं त उहा मुखालफ़त में वेंदी पर हे माण्हू बुरे तरीक़े सां नाकाम थिया आहिनि हिन माण्हू खे हैंडल करण में।